अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वालेकुम सलाम। कह रही मरी बरस कितना गई? हमारे सकता हाँ कह रठी थी जी कैसा कदाई आज नमरा था करे वॾो अॻवान इहो आहे इन नालो छा आहे? पांदी पांदी जी आओ माशाल्लाह। हिते कीअं आहियो? हां हिते कीअं आहियो? तेरे जलसे ते हा कंहिंजो जलसो आहे? जी जलसे अॻवान खां त ॿुधो न। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाउ नालो छा आहे? पांदी मरी किथां खां आहियो सर? सर सिंधड़ी तालको ज़िलो मीरपुर तालको सिंधड़ी। घणा पंहिंजो काफ़िलो ॻोठ मां घणा 24-25 ॼणा आहियूं। गाॾी पंहिंजी करे जी आओ। कहिड़ी गाॾी? ड्रासण कयोसीं कंहिंजे इश्क में था आहियो? असां दीन जे इश्क में आयासीं। हा कंहिं दावत न हुई दिलि चयो? दावत ॿुधोसीं दिलि चयो तॾहिं आयासीं। कंहिंजो जलसो आहे? मौलाना फज़ल रहमान जो। अॼु ॿुधंदा जी आओ। ख़्वाहिश आहे तव्हांजी मौलाना? ख़्वाहिश आहे तॾहिं हिते आयासीं। त मुलाक़ात थींदी त? मुलाक़ात इंशाल्लाह थी वेंदो हले उन इंतज़ार में वेठा आहियूं। हा न सभु ई इंशाल्लाह हा सभु वेठा आहियूं। तूं बि आओ करे आओ अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा थी भाउ? सावण मरी किथां खां आहीं? समारे दा तव्हांजो अॻवान केरु आहे जो तव्हां वठी आयो? पांदी मरी है खां पैसा त कोन दादा न फ्री में वठी आयो अथव न? हा छा कंदो हुई? जी बनी बारो माल जो माशाल्लाह बनी पंहिंजी आहे? नार पर हा माल मता आहे? जी हाँ। जी हाँ माल बाल आहे? जी हाँ छा मीहूं ॾूं बकरियूं? डगियों बकरियों माशाल्लाह जी हाँ शादी कई थी? जी हाँ अॼु त कंहिंजे इश्क में आई? दीन जे इश्क में दीन जे इश्क में दीन मोहम्मद जे इश्क दीन जे इश्क में आई कंहिं सां माना दिलि जी ख़्वाहिश थी त उन सां मुलाक़ात कयां? मौलाना फलो ॿुधाईंदो न पर तूं न ॿुधाईंदो न तूं ॿुधाए थो पाण बसि हीड़ा इंटरव्यू ॾियनि त